ॿी ॻाल्हि ॿुधी अथई? कहिड़ी बाबा? इहा जेका शुगर मिल जी चिमनी आहे न, चिमनी जाबर, हा हा इन ॾिनी आहे असांखे धमकी। ख़बर अथई छा थो चए? चए थो त जेकॾहिं क़ासिम आज़ाद थी न मोटियो त पोइ शादीअ वारे ॾींहुं ने माई गुलनार वारे भाउ मेहर खे वठी सिधो सो वञी चाकर खाने जे अॻियां बीहारींदुसि। हाँ चई छा थो बाबा? कासिम असां वटि किथे आहे जो असां हुनखे आज़ादु कंदासीं? हाँ अरे ने छोरे खे तुंहिंजी पुफीअ खंभाए गुम करे छॾियो अथईंसि। छा पुफीअ कासिम खे गुम करायो आहे? अरे तूं त पुफीअ खे को मामूली माई थो सम्झी छा? वॾी बला आहे बाबा, वॾी बला। बाबा पुफी त भला आहे, पर इहो घटि कमीणो जाबर बि कोन अथई। ओ बाबा, अदा जी शादी खां पहिरीं जेकॾहिं कासिम आज़ादु न थियो न त इहो जाबर कमीणो नेहर खे वठी चाकर खान वटि पेश कंदुई। अरे ने जे लाइ त मां ॾींहुं राति परेशान आहियां त छा कजे, कीअं कजे, किथे लिखिजे। ॾाढो परेशान आहियां बाबा, ॾाढो परेशान आहियां। सॼो ॾींहुं बसि इहा मूंखे विंध लॻी पई आहे, वणे तारा गोल तारा। ओ बाबा वञी पुफीअ खे मेड़ मिंत कर, ॿियो वरी छा कंदे? तूं वरी पुफी वरी घटि सिधी आहे छा? न बाबा। ओ बाबा पुफीअ खे मेड़ मिंत कर, अतली पटको पेरनि में विझीसि त अदा वारी शादीअ में इहा खिट न करे। बाबा तूं हाणे हीअं कर, सिधो हलो पंहिंजे घर, बसि ॿिए जे घर में काहे पई। मां हीअं थो कयां त तुंहिंजी पुफी वटां थी इझो मोटे, ठीकु? ॿी ॻाल्हि ॿुध बाबा, जीअं बि कर कीअं बि कर, पर उनखे राज़ी करे पोइ मोटिजा, न त पोइ मां छा थो करे सघां। ख़बर न आहे त तूं सॼो ॾींहुं किथे थो गुज़ारी? तुंहिंजो त घर में वेहण ई हराम थी वियो आहे। सभाई जंहिंजो जवान भाउ गुम हुजे तूं छा थी सम्झी? उनखे परेशानी टेंशन कोन हूंदा, बसि सॼो ॾींहुं उनजी ॻोल्हा में लॻो पियो आहियां। तुंहिंजा इहे उबता सुबता सुवाल जो मथो ई कचो करे छॾियो अथई। उहो त चाकर खाने वटि हथी को आहे न। इहो चंडो निभागो उतां भॼी वियो आहे, वञी वरी ॿी मुसीबत में फाथो आहे। हिकिड़ी मां अञा लिखतो ई कोन त वरी ॿी में फाथो आहे। तव्हां मथां त मुसीबतूं ख़तम ई न थींदियूं, छो जो मुसीबत खे तव्हां पाण दावत ॾींदा आहियो। ॻाल्हि ईअं थी करी ॼण ॻोठ जी घर घर में वञी मुसीबत जी गंढ खे खणी थो अचां। बसि जाबर बसि, होश खां न वञ। मूंखे इहो ॿुधा त सॾ ते वञिणो आहे या न? न हलंदासीं। अॻई चाचो चाची ऐं सिकू असांखे दुश्मन था सम्झनि, चवंदा त वलू जा कातिल ई आहिनि, हलणो पवंदो। सॾ भरी या न भरी, पर हू तोखे ऐं कासिम खे ई कातिल सम्झनि था। मां रुगो कासिम खे वापसि आणियां, पोइ इहो फ़ैसिलो बि निबेरे वठंदुसि। शाम जो मोटण जी कजां त सॾ ते हलंदासीं। अदी शादी मुंहिंजी आहे ऐं तूं वरी पाण खे कुंवार वांगुरु सिंगारियो आहे। मुंहिंजे भाउ जी शादी आहे, मां न तयारु थींदसि त केरु तयारु थींदो? ऐं हा, मां ई त उते वञी नचंदसि, ॿियो केरु नचंदो? ओ अदी मां जो आहियां नचण लाइ, छो थी घबराईं? असां सभु नचंदासीं। सभ खां वधीक ठेंग टपा तव्हांजो पीउ ॾींदो। इहो त ॿुधायो वियो काॾे, किथे मरी वियो आहे? अञा ताईं ज़ाहिर ई न आहे थियो। हार वठण वियो आहे मां, अदा लाइ हार वठण वियो आहे। अरे छोकिरी खे वनवा में विहारण था वञूं, लाओ ॾे वठी थोरे था अचूं जो हींअर ई हार वठण वियो आहे। गुलशन हिते आहे। ओ अदा इहो असांजो कमु आहे, असां वञूं था, तूं घर में पहिरियों ॾे, तूं जो करो कमु हैरियत से बताए। हाँ से अजीब ॾाढो मुसीया। काॾे काॾे
वड़े तारा गोल तारा बाबा मां पाजी भेण हसीना बेगम सां मिलण जे लाइ आयो आहियां। तो कंहिंखां इजाज़त वरिती? हाँ 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 मुंहिंजो भाउ आहे ऐं मुंहिंजे भाउ खे कंहिंजी बि इजाज़त जी ज़रूरत नाहे। तो ॿुधो न हाणे तूं ॿुधा त भला मूंखे हिते अचण जे लाइ कंहिंखां इजाज़त वठण जी ज़रूरत आहे? अच्छा जे इहा ॻाल्हि आहे त मां पुछा कराए वठां थी चाकर खान खां। चाकर खान खां इजाज़त वठण जी कहिड़ी ज़रूरत आहे? हाणे इजाज़त ॾिए न। हाज़िर मां इजाज़त वठी पोइ अंदरि दाख़िल थिया ठीकु हो पर हिते बीह जा अॼु तूं बि हिते कहिजा वञिजो न चाह पे जो हिते बीठो हुजो। भलो हिन रूपड़े जते जीअ खे अंदरि अचण जी इजाज़त आहे? हींअर जॾहिं बि अची न दर जे ॿाहिरां बीही दर खड़काए इजाज़त वठी पोइ अंदरि ईंदो कर। ऐं जे ईअं न कयई त पोइ तव्हां सम्झी सघो था। अरे मूं त सम्झो त तो हिन छोरीअ खे पंहिंजे कब्ज़े में कयो हूंदो पर जेको मूं हींअर पंहिंजे अखियुनि सां ॾिठो हिन छोरीअ त तोखे हिन घर में भोलड़ी बनाए छॾियो आहे। वेठी थी हाणे टिप ॾी खदा हिन घर में केरु भोली बणबी ऐं केरु टिप ॾींदो इहो तव्हांखे जल्द वक़्तु ॿुधाईंदो। साईं चाची 2-3 दफ़ा मूंखां पुछे पई त रूंडे वारनि जो सॾु भरणो आहे या न। हुननि सां असां पंहिंजा सभु वास्ता ख़तमु करे चुका आहियूं। हाणे उहे असांजे दुश्मन सां खाइनि पीअनि नचनि कुॾनि ऐश कनि हुननि जी मर्ज़ी। असांजो छा जंहिंसां वणनि तंहिंसां वञी खाइनि मर्ज़ी वारा आहिनि। भले साईं तो उन्हनि सां वास्ता ख़तमु करे छॾिया आहिनि पर रत जा रिश्ता वास्तनि ख़तमु थियण सां न ई टुटंदा साईं। अड़े जॾहिं हुननि असांजे रत खे पाणी सम्झी वहायो आहे त पोइ छा जोगा ढापो सुभाणे जे जेकॾहिं शमीर जा कातिल ॿिया था निकिरनि त छा साईं तव्हांखे पछतावो कोन थींदो? छाजो पछताव? छाजो पछताव? अधी शादी में शरीक न थिया धारनि जी मुंहुं मोड़े हलिया विया उन्हनि जे लाइ पछताव न को। हाणे त मुंहिंजी दिलि मां हुननि जे लाइ हर इज़त हर ॻांढापो हर रिश्तो ख़तमु थी चुको आहे। हाणे भले हो पाण खे केॾो बि मुंहिंजे अॻियां वणाइनि पर सच पुछी न हाणे मुंहिंजी ज़िंदगी में हो कॾहिं बि मुंहिंजा पंहिंजा नथा थी सघनि। मूंखे सिर्फ़ु तव्हां इहो ॿुधायो तव्हांखे सॾु भरणो आहे या न? जेकॾहिं भरणो आहे त मां तयारु थी वठां। सॾु भरणो इहो रिजाज़ी चई न को दुश्मननि जे दर ते लड़ी हलूं इहो मूंखां कोन पुॼंदी। त पोइ साईं तूं ॻोठ में अकेलो रहिजी वेंदे? मां त सालनि खां अकेलो पियो थो रहां बाक़ी ज़िंदगी में अकेलो गुज़ारे वेंदुसि। अलाह वॾो तव्हांजी मर्ज़ी साईं जेको तव्हांखे बहितर लॻे उहो कयो। अदी छो थी मुंहिंजे छोरे जी शादीअ में ज़हर मिलाई? तोखे कसम मां हर हाल में हथ कढणा ई पवंदा। उहो त जाबिर हुओ पियो असांजे हथनि मां निकिरी चुको आहे। जेकॾहिं मां हिन कासूअ मां हथ कढी छॾिया न त इहे असांखे अॻिते सॼी ज़िंदगी पिया ब्लैकमेल कंदा। इहा ॻाल्हि सम्झी छो न तूं मुंहिंजा भाउ सम्झ थोरो अकुल कर। मूंखे हिकिड़ी ॻाल्हि त सम्झा जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता हू माई गुलदार ऐं संदसि भाउ मेहरूअ खे वठी वञे सिधो चाकर खाने जे अॻियां बीहारे त पोइ छा थी सम्झे त चाकर खान असांखे जेरो छॾींदो? न दा जेतिरो मां सम्झां थी न त इहा ग़लती जाबिर कॾहिं बि कोन कंदो। तूं ॻाल्हि सम्झण जी कोशिशि छो नथी करी? मुंहिंजी ॻाल्हि ॿुध हिन वक़्तु हुनजो भाउ अगवा थियल आहे ऐं हींअर होश में न आहे मस्तु उठ वांगुरु पियो थो इहे लामारा ॾे। महिरबानी हथ थो भरियां ज़िद छॾ इन कासिम मां
हथ कढो ऐं मुंहिंजे छोरे जे शादी में महिरबानी करे ज़हर न मिलाए। ठीकु आहे त मां तुंहिंजे चवण ते न क़ासिम मां हथ कढां थी, पर हिकु ॻाल्हि यादि रख, सुभाणे खां पोइ जेकॾहिं तिर जेतिरो बि मसइलो थियो न मुंहिंजे लाइ, त यादि रखी छॾ मुंहिंजा ॿई हथ तुंहिंजी ॻीचीअ में हूंदई। अॼु मुंहिंजे ॻीचीअ मां तूं हथ कढिया किथे न, जो वरी ॿीहर विझंदी आहे। हा पर अदा, हा ठीकु आहे अदा। अदा चाकर ख़ान जॾहिं घर आयो न त मां हुन खां इजाज़त वठंदसि, जेकॾहिं हुन इजाज़त ॾिनी त पोइ मां सॾु भाइण जे लाइ हली ईंदसि, बाक़ी जेकॾहिं इजाज़त न ॾिनई त पोइ मूंखे मयार न ॾिजांइ मुंहिंजा भाउ। अजी मयार त ॾींदुसि न जेकॾहिं मुंहिंजो तव्हां भत जो सॾु भरण न आयो। मयार त मुंहिंजी ठहे थी न थी सॾु भरण महिरबानी करे ज़रूरु अचिजांइ थी, ज़रूरु अचिजांइ, ज़रूरु अचिजांइ। सॾु ॾियण जे लाइ आयो जी, पर हू त दादलीअ खे बि मोकिले सघे पियो, सुरट भाउ आहे मुंहिंजो, वीचारो चलड़ो आहे, ऐं मां हिकिड़ी भेण सिकील थी आयासि, इन जे करे पाण मूंखे सॾु ॾियण आई हू, सम्झी वई न। भाउ ऐं भेण जो हिक ॿिए सां केतिरो अंदरि ठरियल आहे इहो त नज़र अचे पियो हसीना बेगम। जाबर खान, तूं इहो खोले ॿुधा न, तूं असां ग़रीबनि खां ॾिठ चाहीं छा थो? मेहर जे तूं पंहिंजी आज़ादी चाहीं पंहिंजे चपनि जे मथां मोहर हणी छॾ, मुंहिंजे ख़िलाफ़ु जेको तुंहिंजो लफ़्ज़ बि न निकिरे। जेॾीमहिल मां चाहियां त तव्हां ॻाल्हायो, जेॾीमहिल मां तव्हांखे चवां त न ॻाल्हायो न ॻाल्हायो। छा इहा आज़ादी जी क़ीमत घटि आहे? हा सफ़ा घटि आहे। पोइ ठीकु आहे मुनीर, हुकुम वारा छोरे जो टेम भरिजी आयो आहे, इन जी क़बर तयारु कर, हिते जो हिते। जाबर खान माफ़ु कयो, हिन खे माफ़ु कयो, तूं न जेको चाहीं थो उहो ई थींदो। मेहर मां चाहियां थो जेकी तुंहिंजी बाक़ी ज़िंदगी आहे मुंहिंजी अखियुनि जे आॾो गुज़रे। छा जाबर खान, असां पंहिंजे घर वञी नथा सघूं? तोखे न रन न रिली, कहिड़ो तुंहिंजो घर घाट आहे? उन खां तव्हांखे बहितर आहे त मुंहिंजी ओताक जी छंड फूक कयो, महिमान अचनि उन्हनि जी ख़िदमत कयो, तव्हांखे मानी टुकुर मिलंदो, अवेल सवेल 2-3 रुपया बि ॾींदोसां। बाबा ही जाबिर ख़ान असांखे पंहिंजो ग़ुलाम करण थो चाहे। हितां जो हर ग़रीब ग़ुलाम आहे, बाक़ी ॾाढो मालिक आहे। तव्हांखे ग़ुलामी क़बूल करणी पवंदी जे तव्हां ज़िंदा रहण चाहियो था त। जाबर खान, जेकॾहिं चाकर खान असांखे पाण वटि घुराए कहिड़ा सुवाल करे त पोइ असां उनखे जवाब कहिड़ा ॾियूं? तुंहिंजी खोपड़ी में सवालनि जा जवाब सभु मां भरे छॾींदुसि जेके तूं चाकर खान जे अॻियां पेश कंदे। तोखे मेहर ख़बर न आहे त हिन मुंहिंजी ओताक ते कई दफ़न थियल अथई, उन्हनि सां गॾु जे तव्हां 2 दफ़न थी वियो त का वॾी ॻाल्हि कान्हे। तूं अञा हिन जाबर खे सुञातो ई कोन्हे। जाबर खान, तुंहिंजा सभु शर्त क़बूल आहिनि। न कोई, तुंहिंजी ज़ुबान जे मथां मूंखे को बि भरोसो नथो अचे। इक़बाल, हुकुम वारा। मां हलां थो हिननि खे बिज़ू कराए भले साईं ते हथ रखाए छॾी, पोइ आराम सां ओताक ते वेहारी। ऐं इक़बाल, चांहि बि प्यार ॾियो। ठीकु आहे वारा। हाँ सुरट मां अची वियुसि। छो परेशान आई?
सुरठ ही असांजो घर आहे, हिते असां रहंदा आहियूं। कुझु जिन भूत थोरी रहंदा आहिनि जो तूं एॾो डिॼें थी। मूंखे अकेलाई खां ख़ौफ़ थींदो आहे साईं। हसीना बेगम त सॾु भरण जे लाइ निकिरी वई ऐं मां हिते अकेली रहिजी वियसि। इन जे करे ई मां तव्हां ॾे फ़ोन करे तव्हांखे तकलीफ़ ॾिनी त जीअं तव्हां जल्दी घर अची वञो। तुंहिंजी मुंहिंजी सोच में केॾो फ़र्क़ु आहे सुरठ। मूंखे माण्हुनि जी भीड़ खां ख़ौफ़ थींदो आहे ऐं तोखे अकेलाई खां। उहो इन जे करे ई माण्हुनि जी भीड़ में तव्हां ते हमला कया विया ऐं तव्हां खां तव्हांजा जुदा कया विया। सही थी चवीं सुरठ। एकर मां सोचींदो आहियां त ज़ालिम बणिजी पंहिंजनि जे क़ातिलनि खे अहिड़ी त इबरतनाक सज़ा ॾियां जो हर अखि आली हुजे। पर वरी सोचींदो आहियां त पंहिंजे क़ातिलनि खे सज़ा ॾियण जे बावजूद, पलांद करण जे बावजूद बि मुंहिंजे दिलि मां पंहिंजनि जो दर्द ख़तमु न थींदो त पोइ ॿियनि खे दर्द छो ॾियां। तव्हांजी सोच त ॾाढी सुठी आहे साईं, पर काश ॿिया बि ईअं सोचनि। इहो ज़िंदगी जो चरखो आहे सुरठ, इहो ईअं ई हलंदो रहंदो। तो छॾी न ॻाल्हियुनि खे, मूंखे इहो ॿुधाए घुरायो अथई त पोइ छा चांहि न पीआरींदी? तव्हां वेहो, मां चांहि ठाहे थी अचां। ईअं वरी कीअं थींदो? किचन में बि तूं हूंदी आहीं अकेली, छा तोखे उते डुप न थींदो? हल, मां तोसां गॾु थो हलां, पाण वेही गॾिजी चांहि था ठाहियूं। साईं, तव्हां चांहि ठाहींदो? हा छो, छा मां चांहि नथो ठाहे सघां? तूं मुंहिंजी जीवन साथी आहे, छा मां पंहिंजे जीवन साथी जो हथ नथो वंडराए सघां? सौट बस कर, का बि सफ़ाई ॾियण जी ज़रूरत न आहे। इन्हनि सां तूं खाई थो या न पंहिंजी मर्ज़ी वारो ही, न कोई असां तोखे झलींदासीं। तूं बि पंहिंजी मर्ज़ी जो मालिक ऐं असां पंहिंजी मर्ज़ी जा ख़ुदि मुख़्तियार। जंहिंसां वणई तंहिंसां वञी खा, असांजो छा। सौट अम्मा चयो आहे त ॻोठ में रहणो आहे त एतिरो कयो जो सुभाणे 4 कांधी ते अचनि। ॿियो जा मिट हज़ार दफ़नाइण लाइ खोड़ींदा, एतिरी करे रख जो 4 चङा कम अचनि। उहो आहे सौट, पर अदा हैदर, तो न ॿुधो, सावल तोखे चई छॾियो न, तूं वधीक हिनखे होश मां छो थो कढी? हरू भरू पंहिंजे लाइ मसला पैदा न कर अदा। भाॼाई तूं सही आहे। पुट सावल, हिक ई घर में रहंदे मुंहुं सुॼायूं था वतूं, जहिड़ी ज़िंदगी अज़ाब बणिजी वई आहे। चाची, जेकॾहिं असां सभिनी जूं शिकिलियूं तोखे नथियूं वणनि न त विच मां दीवार ॾेई छॾियो, असांखे को बि एतिराज़ न आहे। या झलियो आहे असां तव्हांखे। इहो असां खां न थींदो पुट। मां त चवां थी त सभु नफ़रतूं ख़तमु करे कुनी मानी हिकिड़ी कयूं। अच्छा, हिकिड़ी कुनी हिकिड़ी मानी, वाह चाची वाह। इहो सभिनी करे था कयो न, त जीअं मूंखे बि आसानी सां ज़हर ॾेई सघो। हा, हाणे ॻाल्हि पंहिंजी पुफी सां मेहर। हेलो, केरु?
हसीना बेगम मां मेहर तो ॻाल्हायां गुलनार जो भाउ मूंखे तो कीअं यादि कयो आहे? तोखे ॼाण ॾियणी हुई त मां सॼी हक़ीक़त वञी थो चाकर ख़ान खे ॿुधायां। मेहर मेहर ॾिस तूं ईअं नथो करे सघीं। असल में जेका ॻाल्हि तोखे गुलनार ॿुधाई आहे उहा हक़ीक़त न आहे। ॾिस तूं अहिड़ो को बि क़दम न खणंदे। तूं ॿुधी थो न मां तोखे छा पई चवां? मेहर फोन ई कटे वियो। अरे छा थी? हिकिड़ी मुसीबत ख़तम नथी थिए, वरी ॿी मुसीबत मथां बीठी आहे। हाणे हिन छा कयां? जाबिर ख़ान ॿियो कहिड़ो हुकुम आहे मूं लाइ? तूं ऐं तुवारो थोरो थकल हूंदो, हाणे उथो वञो, आराम बाराम कयो। सुभाणे खां वठी न ओताक जी सफ़ाई सुथराई तव्हां ॿिन्हिनि खे करणी। ठीकु आहे जाबिर ख़ान। उथड़े जाबिर इहो तूं बि ॻाल्हाए सघींसि पियो ऐं धमकी तूं बि ॾेई सघींसि पियो। मां इहो ॾिसण थो चाहियां त हसीना बेगम खे केतिरी फिफड़ी थी, पघर अचनि था सॼा नथा अचनि। वॾा इहो अंदाज़ो तूं कीअं लॻाईंदे? मुंहिंजे 10-15 मिंटनि खां पोइ ॾिसजांइ त हसीना बेगम मूंॾे कीथी फ़ोन करे निड़ीअ खां पाणीअ जो ढुक ई न हलंदुसि मल। जीअं हूअ न डिगी न पोइ सम्झ मूंॾे फ़ोन ई न कंदी, न त अधु कलाक जे अंदरि अंदरि फ़ोन कंदी। अति बूथ सुॼाए वेठी आहे, ख़ैर त आहे न? कुझु न आहे अदा, थोरो थकियल आहियां। पोइ तोखे लाचार त कोन हो न एतिरा टपा ॾियण जा? हाँ अदा भाजी बुकी हुई, मां न नचां त ॿियो केरु नचे आ? ये मां कुझु नचण बचाए रख पंहिंजे भाउ जी शादी लाइ। अम्मा वनवा घटि में घटि 3 ॾींहंनि जो त कयो आहे न। सब्र कर पुट सब्र, अॼोको ॾींहुं त वियो, बाक़ी 2 ॾींहं। अॼोको ॾींहुं बि इहो सम्झो 2 ॾींहं जो बराबरि आहे, खुटे ई नथो न। मूंखे ख़बर आहे तुंहिंजे लाइ हर ॾींहुं साल ऐं सदियूं लॻंदियूं हूंदियूं, छो जो तूं हाणे पछाड़ी में तो शादी करी कुराड़ो थी वई, अछो मथो थी वियो अथई। हा इहो छा थी चई? कोई ॾींहुं मिलंदो आहे चमा? ओ दा अम्मा ॻाल्हि अहिड़ी कई अथई, जेकर तुंहिंजे सावरनि खे ख़बर पई त तोहारी कुंवार खे वनवा मां ई उथारे छॾींदई। अरे हाणे हिन ॼमू ते को बि फ़र्क़ु कोन थो पए, छो त ज़ाहिर आहे मूं जो निकाह थियल आहे। अरे जेकर वनवा में हुनखे उथारियो बि न त बग़ैर लाउन जे घर में गिरू लॻे वठी ईंदुसि। तूं परेशान न थी, तोखे धाम धूम सां कुंवार सां लाउं ॾियारे घर वठी ईंदासीं। ठीकु आहे, मां कासिम खे आज़ादु कयां थी, उहो राति ताईं तुंहिंजे घर पहुची वेंदो। पर हिकिड़ी ॻाल्हि यादि रखजांइ जाबिर, जेकॾहिं अदा या मुंहिंजे लाइ को बि मसइलो थियो त इहो यादि रखी छॾिजांइ, असां सां गॾु तूं बि मारियो वेंदी। मूंखे सभु ख़बर आहे, चाकर ख़ान जो अकेलो मां ॾोही न आहियां, ॾोह में तूं बि मूंसां बराबरि जी शरीक आहीं। जे डूंगर ख़ान खे मूं मारियो आहे त शरारत तो करे रावल ख़ान खे रूंडे जे छोरनि जे हथां ज़हर पियारे उनखे मारायो थी। ॻाल्हि त मड़ई बराबरि आहे। जाबिर इहे ॻाल्हियूं ज़बान ते न आन, जितिन जा बि कन हूंदा। हसीना मां दीवारनि जा कन जाबिर जाबिर छा थियो आहे? छा थियो जाबिर? ॻाल्हाए। कुझु कोन्हे को, राति जो मुंहिंजो भाउ कासिम मूंखे मिलणु खपे।
सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।